लखी सब डिवीज़न में जेको आहे लखी गुलाम शाह थाणे जी हद ऐं जेको आहे चक थाणे जी हद में जेको आहे ॾोहारियुनि जूं ॿ धार कार्रवाइनि में पुलिस एहलकारनि ते हमला कया विया आहिनि, जंहिं दौरान लखी गुलाम शाह थाणे जी हद में जेको आहे हिकु गोले दड़े ऐं गुलाम शाह ॿिनि थाणनि जो इंचार्ज जेको TC अली हसन उर्फ़ अॾियो वडाणी जा तोई जेको आहे गोलियुनि जो खाॼो बणिजी वियो आहे। जॾहिं त ॿिए चक थाणे जी हद में बि रेहान जेको आहे पुलिस एहलकार हथियारबंदनि हथां फुरिजी वियो आहे ऐं मज़ामत ते पिणु ज़ख़्मी थियो आहे। तफ़सील हिन तरह आहे त लखी गुलाम शाह थाणे जी हद में जेको आहे राति जेको आहे देरि सां उहो ईअं लखी थाणे खां गुज़रंदड़ जेको सखर शिकारपुर रोड तां गुज़रंदड़ अॾियो जतोई अली हसन उर्फ़ अॾियो जतोई जेको पंहिंजे सखर वारे घर खां पंहिंजे गोले दड़े थाणे ते वञी रहियो हो त उनखे गश्ती पुलिस जेको आहे SHO लखी उनखे रोकण जी कोशिशि कई, छो त हू प्राइवेट कार में ऐं सिविल ड्रेस में हथियारबंद कार में वेठल हुया। पुलिस खे शक पियो त ही ॾोहारी आहिनि, जंहिं दौरान उनखे रोकण जी कोशिशि कई त हू न रुकियो ऐं हलियो वियो, जंहिंखां पोइ पुलिस वायरलेस मैसेज हलाई लखीअ ऐं SHO जहान ख़ान जावेद बिलालीअ खे उन्हनि पाबंद कयो त तव्हां हितां अॻियो जेके आहे बीठा आहियो त उन्हनि खे पंहिंजो रोकियो, जंहिं दौरान जावेद बिलाली SHO जहान ख़ान जेको आहे सखर लाड़काणे रोड ते जेको फाटक नंबर 2 छॾियो वेंदो आहे उहो फाटक बंदि करे वरितो ऐं हिन गाॾीअ खे रोकण जी कोशिशि कई त हू कावड़ में जेकी हथियारबंद आहे प्राइवेट कार में अली हसन वडाणीअ ऐं उन सां गॾु जेको आहे ॿिया त उहे लथा त पुलिस खे इहो शक पियो त हीअ ॾोहारी आहिनि ऐं जंहिं दौरान फायरिंग जी ॾे वठि दौरान थी वई ऐं फायरिंग जी ॾे वठि में जेको आहे अली हसन जेको इंचार्ज SHO TC जेको ॿुधायो पियो वञे पंहिंजो गोलो दड़ो ऐं गुलाम शाह थाणे जो इंचार्ज हो, उहो जेको आहे सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मीअ खे फौरी तौर ते जेको आहे ज़ियादीन इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर नसंदे शहीद थी वियो आहे। होॾां चक थाणे जी हद में जेको आहे पुलिस एहलकार जेको आहे रेहान महर ॻोठ अंबा खां पंहिंजी ड्यूटी नाइट ड्यूटीअ ते चक थाणे ते वञी रहियो त रस्ते ते लिकल हथियारबंदनि फुरक करण जी कोशिशि कई, जंहिं दौरान मज़ामत ते हू ज़ख़्मी थी पियो ऐं उनखे पंहिंजो सख़्तु ज़ख़्मी करे फ़रार थी विया हथियारबंद, जंहिंखां पोइ ॻोठाणनि फायरिंग जे आवाज़ ते पहुची ज़ख़्मी एहलकार खे खणाए इस्पताल पहुचायो, जेको इलाजु बर वक़्तु करायो वियो, जंहिंजी हालत सुधरंदड़ ॿुधाई वञे पई। चक थाणे जी हद में बि तमामु घणा ॾोह वधी विया आहिनि, रोज़ फुर जूं वारदातूं थी रहियूं आहिनि, आम माण्हू त तमामु घणो मुश्किल में आहिनि, पर हाणे पुलिस एहलकारनि खां बि फुर थी रही आहे ऐं SHO जेको आहे न्याज़ बंगलाणी सिर्फ़ु पंहिंजी कमाईअ में पूरो आहे। होॾां जेको लखी थाणे जी हद में वाक़ियो पेश आयो आहे इहो बि तमामु घणो दर्दनाक आहे ऐं पुलिस जे 3 पार्टनि में जेको इहो राति वाक़ियो पेश आयो आहे उन में हिकिड़ो TC जेको इंचार्ज हो 2 थाणनि जो SHO उहो शहीद थी वियो आहे, जंहिं सबबु हाणे पुलिस में बि पाण में इख़्तिलाफ़ थी विया आहिनि। होॾां DIG लाड़काणे खे अहिड़ी इंक्वायरी IG सिंध जावेद आलम ओढो तरफ़ां ॾिनी वई आहे। जावेद आलम ओढो वाक़िए जो नोटिस वरितो आहे ऐं DIG लाड़काणो जेको आहे फैसल बशीर मेमण जेको हिन वक़्तु इंचार्ज DIG लाड़काणो आहे मीरपुर ख़ास जो, सो उनखे जांच ॾिनी वई आहे त 24 कलाकनि अंदरि इहा रिपोर्ट पेश करे त जीअं इहो वाक़िए जी सही जांच थिए ऐं ॿिन्ही वाक़िअनि जा हिन वक़्त ताईं आख़िरी इतलाह ताईं केस दाख़िल न थी सघिया आहिनि ऐं पुलिस ते हमलनि सबबु आम माण्हू गैर महफ़ूज़ आहिनि। जी।